ज़मीर ऐं बेज़मीर इंसान जी निशानी यादि रखिजो। पोइ जेकॾहिं इहे तव्हां में आहिनि त फौरन चेंज कयो, फ़ाइदे में वेंदो। अगर को इंसान बि चाहे दोस्त हुजे या पंहिंजो रिश्तेदार हुजे, छो न दोस्त जो दोस्त हुजे, छो न दुश्मन हुजे, अगर तुंहिंजे तॾहिं थे अचे थो तूं हुनजी इज़त कई, तूं हुनखे खारायो पीआरियो, उहो ई इंसान जेकॾहिं तोखां अलविदाई करे हलियो वञे, उथण जी करे मोकिलाए निकिरी ॿाहिरि अचे ऐं तूं उनजे पोयों तारीफ़ करे त सम्झ तुंहिंजे अंदर में ज़मीर ज़िंदा आहे। अगर तूं उनखे खाराए पीआरे पोयों उनजी बुराई करे त यादि रखजांइ तुंहिंजो ज़मीर मुअल आहे। इन ज़मीर खे जाॻाए बचा, जाॻाए, यादि रखजांइ, अकेलो रहिजी वेंदे।